बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। फ्रेंड, जीअं त तव्हां असांजो चैनल ॾिसी रहिया आहियो अख़लाक़ वॉइस टीवी। फ्रेंड, असांजे चैनल में तव्हांखे दिलि जी गहराइनि सां अस्सलामु अलैकुम। दुआ आहे परवरदिगार खां तव्हां सदाईं ख़ुशि हूंदा, आबाद हूंदा, अल्लाह तव्हांखे हर मुसीबत खां पनाह में रखे। फ्रेंड, अॼु जो मौज़ू असांजो आहे वताए फ़क़ीर जो, जेका मड़नीअ जी मर्ज़ी। चवनि था त हिकु भेरे जॾहिं वतायो फ़क़ीर सफ़र सांगे ॻोठ खां ॿाहिरि निकितो त संदसि पालतो कुतो बि हिन जे पोयां पोयां हलणु लॻो। फ़क़ीर घणो ई तड़ियसि पर कुतो किथे थो मुड़े। बहरहाल कुतो फ़क़ीर पोयां पोयां हलंदो रहियो। जॾहिं फ़क़ीर कंहिं ॻोठ भरिसां लंघियो थियो त उन ॻोठ जा कुता फ़क़ीर वारे कुते खे फिरी आया। पहिरियां त हिक ॿिए खे यशूं ॾिनऊं, पर नेठि कुतनि जे वलर खणी फ़क़ीर जे कुते खे धसियो। एतिरे में फ़क़ीर ॿ टे सोटियूं पंहिंजे कुते खे फहकाए कढियूं। कंहिं ॻोठ वारे पहिरियां बीठे उहा लका ॾिठो। तंहिं चयो, फ़क़ीर, उहो छा थो करीं? ही सभु कुता बि तुंहिंजे कुते खे पोयां पिया मारीनि ऐं तूं बि पंहिंजे कुते खे पियो लठियूं हणी। फ़क़ीर वाराणियो, अदा, जॾहिं सभिनी जी मर्ज़ी उहा आहे त पोइ मां छो मुड़ां?